अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। असीं पढ़ूं पिया सूरत हूद अलैहिस्सलाम। हिन में पहिरीं हिसो हुयो मके जी कुफ़ार सां रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं ॻाल्हियूं। हुन खां पोइ पुराणी क़ौमुनि जो किसा शुरू थिया। नूह अलैहिस्सलाम जी क़ौम कहिड़े नमूने सां रसूल पाक पंहिंजे नूह अलैहिस्सलाम खे कूड़ो कयो, न मञियाऊं, उहे कीअं तबाह थिया। हुन खां पोइ आद क़ौम ऐं पोइ समूद क़ौम ऐं पोइ पंहिंजो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ऐं लूत अलैहिस्सलाम जे क़ौमुनि जो किसो, इसाक़ अलैहिस्सलाम जी विलादत जी ख़ुशख़बरी ऐं सदोम ऐं गुमोर जी तबाही जी ॻाल्हि आई। हाणे अचे थी ॻाल्हि शुएब अलैहिस्सलाम जी ॻाल्हि, जेको मदियन मंझि रहंदो हो। मदियन जेको आहे सो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जूं टे घर वारियूं आहिनि। असां आम तरह सां सम्झूं था त ॿ आहिनि, हज़रत सारा अलैहिस्सलाम ऐं हज़रत हाजरा अलैहिस्सलाम हुतां आई। पर पोइ तौरात वारा टी ॻाल्हि खे लिकाइनि था, पोइ वरी नेठि नेठि मजबूरनि कंहिं सबब जे करे हुननि खे चवणी पवे थी अॻिते हली। पोइ हुननि खां कटे आख़िरी में ॼण अॻिते वारे कंहिं चैप्टर मंझि चवनि था टी बि हुई, कथूरा अलैहिस्सलाम, कथूरा हुई। पोइ तौरात वारा चवंदा या हज़रत हाजरा आहे जेका वरी कन्वर्ट थी ऐं पंहिंजो यहूदी दीन, यहूदी दीन त हुन वक़्तु कोन हो, हज़रत इब्राहिम जो दीन त पंहिंजो हो। यहूदी पोइ थिया, ईसाई पोइ थिया, क़ुर शरीफ़ में या रद्द करे थो अलाह ताला। पोइ चवंदा कन्वर्ट थी, ॼण हज़रत हाजरा हुई सा कन्वर्ट थी आहे, उनजो नालो कथूर आहे। कन्वर्ट थी माना हाणे इस्लाम दीन ते आई इब्राहिम अलैहिस्सलाम जी। हाणे इहा ॻाल्हि ग़लति आहे, छो त जेकॾहिं पहिरीं मुस्लमान हुई त पोइ बि मुस्लमान हुई हज़रत हाजरा अलैहिस्सलाम। पर जेकॾहिं उहा ॿी आहे या हाजरा आहे, हाजरा जा पोइ जेकॾहिं उहा आहे त बि जे हुनजा 6 ॿार ॿिया था थियनि। जेकॾहिं ॿी आहे कतूर आहे, हुनजो नालो आहे तौरात में, त उहा मतिलबु त ॿी आहे, बहरहाल हुनजा 6 पुट आहिनि। त हाणे हज़रत हाजरा मञा हिकिड़ो इस्माईल, हज़रत सारा मञा हिकिड़ो हज़रत इसहाक, ऐं हुन मञा 6 पुट। 6 मञा हिकिड़े जो नालो मदियन आहे, ॿियनि जा बि नाला आहिनि, पाण इहा हुन में वञण जी ज़रूरत न आहे। 6 पुट आहिनि, होॾां हिकिड़ो पुटु, होॾां हिकिड़ो पुटु, होॾां 6 पुट अथसि। 6 पुटनि में मदियन जेको आहे भरिसां ई आहे। पोइ उते वञी मतिलबु त उहो रहियो हूंदो, पोइ हुन मञा औलाद, उनजी औलाद मञा शुएब अलैहिस्सलाम आहे। हाणे शुएब अलैहिस्सलाम जो थीम जेको हुनजो ॿियूं घणियूं ख़राबियूं क़ौमुनि में थियनि थियूं। पहिरीं ॻाल्हि थिए थी जॾहिं अलाह खे नथो माण्हू मञे हिकिड़ो करे, तौहीद जी ॻाल्हि घटिताई आहे, ॿियनि जी वर्शिप थिए थी, त पोइ ॿियूं बुछड़ायूं अचनि थियूं। त नूह अलैहिस्सलाम जी क़ौम जो जेको वॾो क़ुसूरु हो सो क्लास सिस्टम पैदा करणु, जेको हाणे हींअर हिंदुस्तान में आहे। ऐं असां वटि बि सिंध मंझि बि जेको वॾेरो आहे सो वॾेरो आहे। पोइ भले भील हुजे, कोली हुजे, वॾेरो, पर जेको आहे सो भले सोलंगी हुजे की माछी हुजे की केरु, त वॾेरो साईं वॾेरो आहे। पोइ उनजे क्लास जो केरु कोन्हे, पर सैयद जेको आहे सो सैयद आहे, पोइ चौधरी जेको आहे सो चौधरी आहे। त मतिलबु हिकिड़ो क्लास सिस्टम ऐं कास्ट सिस्टम ॿई असां वटि आहिनि। त हुते नूह अलैहिस्सलाम जी क़ौम खे कास्ट सिस्टम हिकिड़ी वॾी ॻाल्हि, ॿियूं बुछड़ायूं ॿियूं घणियूं पंहिंजी जाइ ते। हूद अलैहिस्सलाम धाड़ा हणंदा, मारींदा, हेॾां होॾां कंदा, मतिलबु त इहो क़िस्म जो। समूद अलैहिस्सलाम विरासत जेका आहे पाणीअ जी, सालेह अलैहिस्सलाम जी क़ौम उहा नाक़ ॾिना, हिकिड़े ॾींहुं पाणी हुनजो, हिकिड़े ॾींहुं पाणी हुनजो। हाणे असां वटि जेको मसइलो आहे, पंजाब चए थो बसि पाणी सभु मूंखे खपे, तव्हां भले धूड़ वञी पायो। सिंध जा माण्हू जेके आहिनि भले बुख मरो, पंहिंजो सभई दरिया पंहिंजो सुकी वियो हलियो। हाणे कोटड़ी खां छा कोटड़ी त ठहियो, पर जाम शोरे खां हेठि पाणी लभे कोन को। त सॼो पंजाब चए थो मूंखे हक़ु आहे पहिरीं त आउं पाणी खणां, तव्हांजी मर्ज़ी, ऐं फलाणा डैम बि ठाहींदुसि, फलाणा डैम ठाहींदुसि। हाणे इहो मसइलो जिते किथे थिए थो रिसोर्स जी विरासत जो, उहो आहे हज़रत सालेह अलैहिस्सलाम जी क़ौम जो ॼण मसइलो।
ऐं सिदोम ऐं गुमोर जो जेको मसालो आहे सो सेक्शुअल परवर्शन, ॿिया बि मतिलबु त ऑर्गीज़ वग़ैरह करणु अहिड़े नमूने सां सेक्शुअल परवर्शन जो मसइलो आहे। हाणे शुएब अलैहिस्सलाम जो वॾो में वॾो मसइलो ॿियो जेको मतिलबु त ख़ासि तौहीद खां सवाइ जेको आहे सो आहे त पंहिंजो बिज़नेस में बुछड़ाई करणु, घटि घटि ॾियणु ऐं वापरु घटि ॾियणु ऐं माण्हुनि खे नुक़सानु ॾियणु शयुनि मंझि। इहो जेको कारून जो तरीक़ो ॿियो आहे जेको मूसा अलैहिस्सलाम जो उहो हिन में न आहे किसे में, उहो ईंदो किसे में कसस मंझि या ॿियनि हंधनि ते। उनजो आहे त यूसुफ अलैहिस्सलाम खे जेको इल्मु सिखियो उहो जेको आहे सो हुन इस्तेमालु कयो बिज़नेस खे प्रमोट करण जो। जीअं ई माण्हू बैंकूं ऐं हीअ सिस्टम जेके कनि था उहे कारून जो निज़ाम आहे हींअर जेको असां ते राइज आहे, उहो पंहिंजी लिखे पोइ हिन सूरत में कारून जो ज़िक्र न आहे घणो करे। ऐं पंहिंजो शुएब अलैहिस्सलाम में बिज़नेस में जेके खोट कनि था, जेके मतिलबु असांजा जेके वठनि था पंहिंजा कणिक वठनि की फिटियूं वठनि छा त चए घाटीअ में घाटी वठंदासूं, छो जो पाण वज़न जो घटि थींदो, हीअं थींदो उहो थींदो, ऐं हू वरी पाणी विझनि था या छा था कनि त पोइ अहिड़े नमूने सां ॿई खोट कनि था, यानी ॾियण वारा बि वठण वारा बि। इन मुतफ़िफ़ीन वैलुल लिल मुतफ़िफ़ीन तौर माप में जेको आहे सो बुछड़ाई करणु, हाणे इहो आहे तौर माप वार करण जी हीअ जेका ॻाल्हि आहे इंसाफ़ सां हले माण्हू तौर माप मंझि, इहो सही ॻाल्हि आहे। हाणे त मदीअनि जी ॻाल्हि अचे थी शुरू 84 नंबर आयत खां वठी इहा हलंदी पंहिंजो 95 आयत ताईं या 98 ताईं कहिड़ी ताईं अचे थी। असीं पढ़ूं था हुनखे। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वइला मदियन अख़ाहुम शुऐबा, असां रसूल मोकिलियोसीं शुएब अलैहिस्सलाम जेको मदियन जे क़ौम ॾांहुं। मदियन माना हज़रत इब्राहिम जे औलाद में आयो, इन करे हुनजो क्रोनोलॉजिकल ऑर्डर बि ईअं आहे त हज़रत इब्राहिम ऐं लूत अलैहिस्सलाम हुनजो भाइटियो, हुन खां पोइ शुएब अलैहिस्सलाम। ऐं जेतिरो जेको हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे ज़माने जो जेको जेतिरो त चवनि तौरात में हुनखे या एक्ज़ोडस किताब में उहो इन जी औलाद मंझां आहे, जंहिंजो किसो कसस सूरत मंझि आहे, जंहिंजी नियाणी सां शादी करे थो हज़रत मूसा अलैहिस्सलाम सफ़ूरा अलैहिस्सलाम सां। उहो जेको आहे इन जे औलाद मंझि आहे, उहो ख़ुदि शुएब न आहे पर शुएब जे औलाद मंझि आहे। थी सघे पंहिंजो संदसि बि नालो शुएब हुजे पर हुनखे तौरात में जेतिरो था चवनि, त हीउ हुन खां अॻु जो आहे। शुएब अलैहिस्सलाम जेको आहे सो अॻु जो आहे। वइला मदियन अख़ाहुम शुऐबा, यानी शुएब खे असां मोकिलियो नबी करे उन क़ौम ते। क़ाल या क़ौम इब्दुल्लाह, हाणे सभई जेके ॿिया स्टोरियूं आहिनि नबियनि जूं, पहिरीं ॻाल्हि आहे त हिकिड़ो अलाह खे पूॼो। जॾहिं हिकिड़ो माण्हू अलाह खे नथो करे पूॼे हिसाब किताब जो, उन वटि वञणु ऐं बास बदल मौत, इहे टई शयूं जॾहिं न आहिनि त पोइ माण्हू सभु कंहिं बेइंसाफ़ी करे थो। पाकिस्तान में जेको हर जज जेको आहे सो न को अलाह खे हिकिड़ो करे थो मञे, न को बास बादल मौत में थो मञे, न को हिसाब किताब खे थो मञे। इन करे खोट थो करे नवाज़ शरीफ़ ज़रदारी की फलाणा जेके ॾोकड़ पैसा खाई माण्हुनि जूं रिश्वतूं बैंकूं वकियूं सभु मतिलबु सभु जिते किथे जेका बुछड़ाई आहे एजुकेशन सिस्टम में, पेंशनूं माण्हुनि खे नथा ॾियनि, सभु कुझु खुट खायो वञनि हलिया। इन करे जो बास बादल मौत में नथो माण्हू मञे, अलाह खे हिकिड़ो करे नथो मञे, अलाह वटि लिका अलाह खे नथा मञनि। इन करे जेको आहे सो चवंदा ठीकु आहे असां हिते बाबिर बि ऐश कोश आलम दुबारे नीस, हाणे असीं मरी वेंदासीं त पोइ छुटासीं, हींअर खाई वाई मौज कयूं त बसि ठीकु आहे। त हाणे इन करे पहिरीं ॻाल्हि जेका आहे सो माण्हू ज़रूरी आहे त माण्हू इंसानु अलाह ताला खे हिकिड़ो करे मञे ऐं बास बादल मौत खे मञे ऐं रसूलनि खे मञे, त पोइ बि ॻाल्हि जेका आहे अॻिते इंसाफ़ वग़ैरह करे सघंदो। बास बादल मौत हिसाब अकाउंटेबिलिटी हूंदी, जेका अकाउंटेबिलिटी जो तसवुर ई न आहे माण्हूअ जे अख़लाक में किरदार में, त पोइ छा लाइ। पाकिस्तान जेको आहे सो वठिजी वियो आहे हलियो इन सिलसिले में पहिरें ॾींहं खां वठी जॾहिं खां पाकिस्तान थियो आहे 1947 खां अंग्रेज़ जो वियो त हिननि खे इजाज़त मिली वई हली। जेके ऑफिसर हुया मिलिट्री में की पुलिस में की CSS में ICS जा जेके माण्हू हुआ, सभई टई धुरियूं जेके आहिनि से छूट मिली वई उन्हनि खे त जो फुरियो लुठियो मुल्क जेको आहे अंग्रेज़ मालिक हो सो वियो हलियो। हाणे असीं जेको आहे सो जीअं वणियूं तीअं कंदासूं। हाणे इहा ॻाल्हि जेका वइला मदियन अख़ाहुम शुऐबा क़ाल या क़ौम इब्दुल्लाह
मा लकुम मिन इलाहिन गैरू, छा थियो आहे तव्हांखे जो अलाह खां सवाइ ॿिए खे ग़ैर करे वठो था, ॿियनि जी पूॼा करियो था, त हीउ फलाणो जेको अंग्रेज़ असांजो अलाह हो उहो भॼी वियो आहे, हलियो हाणे मुल्क असांखे हथु अची वियो आहे। वला तनकुसुल मिकियाल, ऐं तोर माप में नुक़सानु न करियो, नक़्स न करियो, पंहिंजो घटि न करियो, जीअं ॾियो था त घटि न ॾियो। वला तनकुसुल मिकियाल वल मीज़ान, मीज़ान तोर आहे, पर मिकियाल जेको माप आहे, माप कयल यानी मास ऐं वेठ जेको आहे मसइलो। वला तनकुसुल मिकियाल वल मीज़ान इन्नी अराकुम बिखैरिन, इन्नी अराकुम बिखैर, आउं तव्हांखे ॾिसां थो त आसूदा आहियो ताईं। इन्नी अराकुम, आउं तव्हांखे ॾिसां थो त ख़ैर यानी ख़ैर आसूदा आहियो, ख़ुशहाल आहियो, ख़ैर आहे तव्हां वटि, यानी माल मता तव्हां वटि आहे खोड़। वइनी अख़ाफ़ु अलैकुम अज़ाब यौमिन मुहीत, ऐं आउं डिॼां थो त अलाह ताला जो अज़ाब जेको तव्हांखे घेरो करे वियो आहे, पाकिस्तान खे बि अज़ाब अलाह ताला जो घेरो करे वियो आहे, तव्हांखे पक थो ॾियां तव्हांखे। वइनी अख़ाफ़ु अलैकुम अज़ाब यौमिन मुहीत, अहातो करे वियो आहे, मुहीत आहे घेरो कयल आहे, सभिनी खे घेरो, सभु वॾेरा वॾेरा शाही, पुलिस, मिलिट्री, फ़ौज, जेको बि आहे ICS ऑफिसर, एजुकेशन ऑफिसर, दूर थियनि में सभिनी रब फाक जेको आहे साञे ॾिए बिना खे। वला तनकुसुल मिकियाल वल मीज़ान इन्नी अराकुम बिखैरिन वइन्नी अख़ाफ़ु अलैकुम अज़ाब यौमिन मुहीत। या क़ौम, ए क़ौम मुंहिंजी, ए मुंहिंजी क़ौम, या क़ौम माना या क़ौमी, मुंहिंजी क़ौम। या क़ौम औफ़ुल मिकियाल, वरी साॻी ॻाल्हि, ला तनकुसुल मिकियाल, औफ़ुल मिकियाल, पूरो करे ॾियो, नुक़सानु न करियो, घटि न करे ॾियो, पूरो करे ॾियो, ॿई लफ़्ज़ यानी हिक ॿिए जे पोयां, हिकिड़ी आयत में ॿियो ॿी आयत में। औफ़ुल मिकियाल वल मीज़ान, साॻियो लफ़्ज़, बिलक़िस्त, इंसाफ़ सां, इंसाफ़ करियो, बेइंसाफ़ी न करियो धरती ते, वॾो आज़ार कयो अथव। वया क़ौम औफ़ुल मिकियाल वल मीज़ान बिलक़िस्त, क़िस्त सां। वला तबख़सुन्नास अशियाहुम, ऐं खुटाए न ॾियो माण्हुनि खे शयूं पंहिंजो, यानी हुनखे 10 ॾियणा आहिनि त हुनखे 5 ॾींदासीं, 5 मुंहिंजे खीसे में हुजे, अड़े मुंहिंजो पघार एतिरो, मूंखे पघार पूरो ॾे, चए न अधु मुंहिंजो अधु तुंहिंजो, अड़े बिना जा पुटु, हाणे छा करे, ठीकु आहे तूं बि पढ़ाइजांइ न, ऐं पंहिंजो अधु तोखे आहे अधु मूंखे आहे, ठीकु आहे। मां वेठो हुउसि घरु, गॾु चाढ़ींदुसि वेठो, ऐं पंहिंजो स्कूल बंदि हूंदा सभई बंदि, कोर्ट जेका असां रिश्वत मूंखे ॾींदी त आउं हुनजो इंसाफ़ु कंदुसि, न ॾींदी त बसि ठहियो, जेको माण्हू ॾींदो उनखे आउं ॾींदुसि इंसाफ़ु। हाणे अहिड़ो कमु थींदो त बसि पाकिस्तान पहिरें ॾींहं खां वठी ईअं थी वियो आहे। लानतुल्लाह अल ज़ालिमीन अल मुजरिमीन अल मुफ़्सिदीन अल काज़िबीन अल मुकज़्ज़िबीन, बेइंसाफ़ धरती ते रब पाक दमरहुम या रब, धरती ते वॾो आज़ार कयो आहे पाकिस्तान जे क़ौम वारनि माण्हुनि। या क़ौम औफ़ुल मिकियाल वल मीज़ान बिलक़िस्त वला तबख़सुन्नास अशियाहुम, हुनखे शइ ॾियूं था जेके तन में खसारो न कयो, हुन में खोट न कयो। बख़स दराहम बख़्सन दराहम महदूदतन, सूरतुल यूसुफ में खोटो सिको, खुटा जिनाह साहिब पाणी चयो त खोटा सिका आहिनि मुंहिंजे खीसे में, खोटा सिका सभु हथु कयासीं माना जिनाह साहिब। वला तबख़सुन्नास अशियाहुम वला तअसौ फ़िल अर्दि मुफ़्सिदीन, ऐं न वरितो धरती ते फ़साद पखेड़ींदा, पहिरें ॾींहं खां वठी पखेड़ंदो, अंग्रेज़ बिन सां वियो हलियो त हिननि खे छूट मिली वई हली 1947 जे 14 अगस्त खां वठी। बक़ियतुल्लाह ख़ैरुल लकुम, अलाह ताला वटां जेको
जेको बाक़ी रहंदो सो तव्हांजे लाइ सुठो आहे। इहो फॿायो वेठा पंहिंजो सभु कंहिंजो माल मथां वेठा फुरियो माण्हुनि खां कब्ज़ा वेठा कब्ज़ा ग्रुप ठाहियो वेठा आहियो, हुन ते कब्ज़ो, हिते ज़मीन ते कब्ज़ो, हुते घरनि ते कब्ज़ो, हुते फलाणे ते शइ ते कब्ज़ो, पहिरीं ॾींहं खां वठी कब्ज़ा शुरू करे ॾिना। अलाह ताला वटि जेको तव्हांजे लाइ आहे सो खोड़ आहे, तुंहिंजे लाइ सुठो आहे, भलो आहे तव्हांजे लाइ। बक़ियतुल्लाह ख़ैरुल लकुम इन कुंतुम मोमिनीन। जेकॾहिं तव्हां मोमिन आहियो त अलाह ताला जेको तव्हांखे ॾिए थो रिज़्क़ उहो तव्हांजे लाइ खोड़ आहे। चए थो न असीं पंहिंजो फुरे मां वठंदासीं, अलाह ताला जो रिज़्क़ भले अलाह पाण वटि रखे, असीं पाण ई फुरे माण्हुनि खां वठूं था। अलाह ताला जो रिज़्क़ असांखे खपे कोन को, पंहिंजो असां पाण ई पवाईंदासीं। उहो चयऊं फलाणो क़ौम जो माण्हू चए अलाह ताईं मूंखे पैदा करीं केॾा के ऐं मूंखे छो कोन पैदा कई थी? चए मूं वटि रिज़्क़ आहे कोन को तुंहिंजे लाइ। चए तूं मूंखे को पैदा कर, रिज़्क़ आऊं पाण ई हथु कंदुसि, तूं छुटे ऐं पाण ई हथु कंदुसि, माण्हुनि खे मारे सारे हेॾां होॾां करे फुरे छुरे कंदुसि ऐं पूरो। त हाणे हीउ पाकिस्तान इहो साॻियो कमु कयो अथऊं। चए असांखे अलाह ताला जो रिज़्क़ खपे कोन, असां पंहिंजो रिज़्क़ पैदा कंदासीं, फॿाए मुल्क खां फुरे, मुल्क खे लुटे फुरे, सभु ॻाल्हियुनि ते कब्ज़ा करे पंहिंजो असां कंदासीं। बक़ियतुल्लाह चयल बक़ियतुल्लाह ख़ैरुल लकुम इन कुंतुम मोमिनीन। जेकॾहिं मोमिन आहे, मोमिन असीं आहियूं ई कोन को, मोमिन किथां आयासीं? पहिरें ॾींहं खां वठी ईमान असां खुट। अलाह ताला पनाह में रखे पंहिंजे। वमा अना अलैकुम बिहफ़ीज़। हज़रत शुएब अलैहिस्सलाम चए थो आउं तव्हांजी हिफ़ाज़त करण वारो कोन आहियां, आउं तव्हां ते चौकीदार कोन आहियां जो तव्हांखे वेठो ॿुधायां, इहो तव्हांखे ॿुधायां थो त अज़ाब अथव ऐं अचणो ऐं पंहिंजो तव्हां ते थींदो जेकॾहिं तव्हां मुड़ंदव कोन को ऐं सुठाई न कंदो, चङाई न कंदो धरती ते। हाणे हू था चवनि पंहिंजो कालू या शुएब, हे शुएब, शुएब अलैहिस्सलाम असलातुक तामुरुक अन नतरुक मा यअबुदु आबाउना। चएसि तूं ठीकु आहे, तूं वेठो निमाज़ पढ़, असांजी परवाह कोन्हे को, पर छा या तुंहिंजी निमाज़ या तुंहिंजी इबादत, इहो तुंहिंजो मज़हब जेको आहे सो तोखे चवे थो त तूं असांखे मना कर। असांखे छो थो मना करीं? असां पंहिंजो लिखे, तूं पंहिंजो लिखे, तूं जेको वणेई सो कर वेठो, निमाज़ पढ़ वेठो पंहिंजो, पर असांखे न चओ त हीअ अमिर बिल मारूफ़ नही अनिल मुनकर, पैगम्बर खे करिणो आहे, हुते हीअ ख़राबु ॻाल्हि आहे, हीअ ग़लति ॻाल्हि आहे, इन न करियो, उहो करणु अचे। तूं असांखे न चओ, तूं भले वेठो निमाज़ूं पंहिंजूं पढ़, तुंहिंजी इहा निमाज़ तोखे असां मना थी करे त असांखे तूं मना करीं त असां हीउ जेको कमु वेठा कयूं असांजी मर्ज़ी आहे, असांजो पैसो आहे, असांजो ॾोकड़ आहे, असांजी बिज़नेस आहे, असां जीअं खोट करियूं तीअं करियूं, असां तोखे चाहे तूं असांजे ॿिए हुनखे नथरुक तो छॾे ॾियूं असीं, नथरुक मा यअबुदु आबाउना, जंहिंजी असीं इबादत कंदा हुआसीं उन्हनि खे वरी छॾे ॾियूं तुंहिंजे चवण ते। तूं त चईं बसि अलाह हिकिड़े ॾींहुं पूॼा करियो, असां अलाह हिकिड़ो असांखे छा कंदो, असांखे घणा खपनि, हिकिड़ो असांखे मानी ॾींदो, हिकिड़ो असांखे भाॼी ॾींदो, हिकिड़ो असांखे पुटु ॾींदो, हिकिड़ो असांखे हू ॾींदो, अलाह घणा खपनि था असांखे। हाणे शुएब जी क़ौम ई सभई क़ौम ई हे जेके पंहिंजा पाड़े वारा वेठा आहिनि, उहे असांखे हिकिड़ो पैसा ॾींदो, लक्ष्मी पैसा ॾींदी, हू जेको आहे हू कंदो, हू जेको आहे असांजो मदद कंदो, जंग में मदद कंदो, हू फलाणे हंधि जंग कंदो, सभु अलाह मुख़्तलिफ़ हुजनि, असां इलाही खपनि असांखे इलाही। قالوا يا شعيب صلاتك تأمرك أن نترك ما يعبد آباؤنا أو أن نفعل في أموالنا। असां पंहिंजे माल में कहिड़ा कम था करियूं, तूं असांखे छा थो रोकीं? असांजी मर्ज़ी आहे, जेतिरो कंहिंखां फुरियूं, जेतिरा कंहिंखां वठूं, माल असांजो आहे, शइ असांजी आहे, दुकानु असांजो आहे, हटु असांजो आहे, तोखे छा आहे? तूं असांजे विच में न पओ। أو أن نفعل في أموالنا ما نشاء, जेके असीं करणु चाहियूं था पंहिंजे माल सां, तूं असांखे करणु नथो ॾीं, तूं चए थो हीअं बि न करियो, हीअं बि न करियो, हीअं बि न करियो। इन्नक लअंतल हलीमुर रशीद। हाणे हीअ पॉज़िटिव लफ़्ज़ आहिनि जेके तनज़ीह नमूने सां ॼण हू चवनि था हज़रत शुएब खे त
त तूं ॾाढो बि सुहाजो आहीं, ॾाढो को भलो आहीं, हलीम आहीं, बुरदबार आहीं ऐं सिधे रस्ते ते आहीं, इहे तूं पाण खे ईअं थो सम्झी, पर असीं ईअं कोन था सम्झूं त तूं को हलीम आहीं, को बुरदबार आहीं, तूं को सिधे रस्ते ते आहीं, तूं त को ख़राबु रस्ते ते आहीं। यानी हीअ तंज़ीह लफ़्ज़ चवनि था पंहिंजे हज़रत शुएब अलैहिस्सलाम खे काफ़र चवंदल। इनक ल माना ज़रूरु, इनक ल अंतल हलीम, हलीम आहीं तूं, ॾाढो हलीम थो सम्झी पाण खे, हिल्म वारो, बुरदबार आहीं, रशीद आहीं, सिधे रस्ते ते हलण वारो आहीं, रिश्द वारे रस्ते ते हलण वारो आहीं तूं पाण खे थो सम्झी, यानी पाण खे पाक सम्झींदो भला अनफुसकुम, पंहिंजे पाण खे पाक न सम्झो, तव्हां चओ तूं पाण खे पाक सम्झी पाण खे। क़ाल या क़ौम, हज़रत शुएब अलैहिस्सलाम चयो, हे मुंहिंजी क़ौम, अरअयतुम, ॾिसो त सही, इन कुन्तु अला बय्यिनतिम मिन रब्बी, आउं त आहियां अलाह ताला वटां पधरनि मौजज़नि सां, पधरनि आयतुनि सां, पधरनि हुकमनि सां, बय्यिनतिन मिन रब्बी, मुंहिंजे रब वटां। वरज़क़नी मिनहु रिज़्क़न हसना, ऐं मूंखे रिज़्क ॾिनो आहे अलाह ताला सुठो, यानी मूंखे लालच कोन्हे तव्हांजे हिन दुकानदारीअ में या तव्हांजे बिज़नेस में, या मूंखे को हिसो खपे थो, मूंखे पंहिंजो रिज़्क पाण वटि आहे, पर आउं चाहियां थो तव्हीं क़िस्त सां, इंसाफ़ सां ॾियो वठो माण्हुनि खे, माप तौर में खोट न करियो, इहो आउं तव्हांखे चवणु थो चाहियां। قال يا قوم أرأيتم إن كنت على بينة من ربي ورزقني منه رزقا حسنا وما أريد أن أخالفكم إلى ما أنهاكم عنه, ऐं नथो चाहियां त तव्हांजी मुखालिफ़त करियां उन ॻाल्हि में जंहिंखां तव्हांखे मना थो करियां, यानी आउं जेको तव्हां उहो कमु करियां थो, जेको आउं पाण बि करियां थो, जेको अलाह ताला मूंखे हुकुम कयो आहे त खोट न करियो, ऐं आउं तव्हांखे बि चवां थो त खोट न करियो, ॾियण वठण में, माप तौर में, मापियो था, तोरियो था, खोट था, ॾियो था, खोट था, वठो था, छिके था, वैलुल लिल मुतफ़िफ़ीन सूरत ईंदी पंहिंजो आख़िरी सिपारे में, उन जो मतिलबु इहो आहे त जंहिं वक़्तु ॾियो था तंहिं वक़्तु खोट करे था ॾियो, या वठो था छिके था वठो, पाण वधीक था वठो, घटि इहो हुन खां था भरायो। وما أريد أن أخالفكم إلى ما أنهاكم عنه إن أريد إلا الإصلاح, आउं चाहियां थो, कुझु नथो चाहियां सवाइ इस्लाह जे, यानी तव्हांजो सुठो सुठाई करियां, इस्लाह थिए तव्हांजी, सुधारो थिए तव्हांजो। मस्ताता अथो, जेसि ताईं आउं करे सघां थो इस्लाह, इस्तिताअत जेका जेतिरी मूंखे ताक़त आहे, इस्तिताअत आहे। इन उरीदु इल्लल इस्लाह मस्तताअतु वमा तौफ़ीक़ी, तौफ़ीक़ वफ़क़, मुवाफ़िक़ ऐं वफ़ाक़, हाणे पाकिस्तान जो ई वफ़ाक़ आहे, वफ़ाक़ माना फेडरेशन, इस्लामाबाद में जेके वेठा आहिनि उहे वफ़ाक़ आहिनि, उहा मुवाफ़िक़त कयो माण्हुनि सां, माण्हुनि खां पुछो तव्हांजो कहिड़ो हाल आहे, कहिड़ो चाल आहे, छा कहिड़ा ज़ुल्म तव्हां सां पिया थियनि, ऐं तई वेठा ज़ुल्म कयो, बलूचनि जूं मायूं वेठा मारियो, लाश खयो था वञो माण्हुनि जा, मतिलबु अहिड़ी की बेहयाई भेण अहिड़ी धरती ते का ॾिठीसूं कोन, का ॿुधीसूं कोन, जेका ई पाकिस्तान जी मिलिट्री वारा कनि पिया, ऐं पंहिंजो ऑफिसर कनि पिया, पुलिस वारा कनि पिया, CSS ऑफिसर, लानतुल्लाह अल ज़ालिमीन अल मुजरिमीन अल मुफ़्सिदीन अल काज़िबीन अल मुकज़्ज़िबीन, या रब धरती वारनि ते ॾाढो ॾमर कयो आहे हिननि माण्हुनि, पंहिंजे अकबर बुख़्ती खे हीअं मारियऊं, फलाणे खे हीअं मारियऊं, फलाणे खे हीअं मारियऊं, जीअं वणे तीअं था मारियो माण्हुनि खे, त रब पाक खां डिॼो कोन था, शर्म करियो को बेहयाई, छॾियो पंहिंजी, न असांखे इहो करिणो आहे, बसि असां हक़ में आहियूं, मुल्क असांजो आहे, तव्हांजे पीउ जो आहे मुल्क, ठाहे वठायो, बसि अंग्रेज़ जा ग़ुलाम हो, तव्हांखे ख़बर कोन्हे, ॿियूं क़ौमूं जेके विढ़ियूं, तव्हां छा विढ़ियो भेण। قال يا قوم أرأيتم إن كنت على بينة من ربي
وارزقني منه رزقا حسنا وما أريد أن أخالفكم إلى ما أنهاكم عنه إن أريد إلا الإصلاح ما استطعت وما توفيقي إلا بالله. मूंखे जेका तौफ़ीक़ वफ़ाक़ मां आयासीं, वफ़ाक़ मुआफ़िक़त यानी हिक ॿिए सां ठही त हलो न पाण, हिक ॿिए सां ठही कोन, तव्हां न मोतबर आहियो, ॿिया सभु तव्हांजा ख़ादम आहिनि, ग़ुलाम आहिनि तव्हांजा। अंग्रेज़ पंहिंजा ग़ुलाम हुआसीं, पंहिंजा अंग्रेज़ खे कढियोसीं, कारो अंग्रेज़ पंहिंजा असां ते विहारे पियो हलियो। वमा तौफ़ीक़ी, तौफ़ीक़ मूंखे जेका आहे, जेका बि ताक़त आहे अलाह ताला जी तरफ़ां तौफ़ीक़ ॾिए थी। तव्हांखे वफ़ाक़ हलाइणो आहे त अलाह ताला जे इंतिज़ाम इस्लाह सां, क़िस्त सां, इंसाफ़ सां हलायो। अहिड़े नमूने सां वफ़ाक़ हलंदो आहे। वफ़ाक़ बि इन आहे, तौफ़ीक़ आहे। तौफ़ीक़ तव्हांखे अलाह ताला कोन ॾिनी आहे, तव्हां फुरे वरिती आहे तव्हां खां तौफ़ीक़। तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह अलैहि तवक्कलतु, मूंखे अलाह ताला ते भरोसो आहे, तवक्कल उन ते आहे। वइलैहि उनीब, ऐं उन ॾांहुं मोटां थो। मुनीब, उनीब आहे मोटणु, हर हर मोटणु। वया क़ौम, ऐ मुंहिंजी क़ौम, ला यजरिमन्नकुम शिक़ाक़ी, मूंसां जेका दुश्मनी तव्हांजी आहे, हॉस्टिलिटी, शिक़ाक़ जेको मूंसां अथव, उहो तव्हांखे मजबूर न करे जुर्म करण ते, ॾोह करण ते। ला यजरिमन्नकुम शिक़ाक़ी, मुंहिंजी मुख़ालिफ़त तव्हां ते मूंखे मजबूर, यानी मुंहिंजे मुख़ालिफ़त जे करे, छो जो हू फलाणो आहे तंहिं करे आऊं भई तव्हांजो मुख़ालिफ़ आहे बलोच, त तव्हां हुन जूं मायूं मारींदव, तव्हांजा हुनजा लाश खणी वेंदव हलिया, ऐं तूं पंहिंजा छा चइबो आहे जेके जेके कोठा में जेके वेठा हुआ, लाश 11 ॾींहं रखियो वेठा, को ख़ुदा जो ख़ौफ़ रखो भेण, को आफ़त आसमान तां किरे वठी हाणे। वया क़ौम ला यजरिमन्नकुम शिक़ाक़ी ऐं युसीबकुम मिस्लु मा असाब क़ौम नूहिन औ क़ौम हूदिन औ क़ौम सालिह, तव्हां ते उहो किरण वारी आहे ॻाल्हि, उहा आफ़त, उहा मुसीबत अचण वारी आहे जेका क़ौम नूह ते आई हुई, ऐं जेका क़ौम हूद ते आई हुई, ऐं जेका क़ौम सालिह अलैहिस्सलाम जी क़ौमुनि ते जेकी आई, अलाह ताला जी आफ़त, उहा तव्हां ते, पाकिस्तान वारनि ते हींअर अचण वारी आहे। जेकॾहिं ठही नथा हलो, सुधरो नथा, अलाह जो ख़ौफ़ नथा धारियो, त पोइ रब पाक तव्हांखे मुसीबत में विझण वारो आहे। हेॾी ख़िज़िय फिल दुनिया, अज़ाबुल आख़िरत अकबर 1971 में करे चुको, सरेंडर 92,000, शर्म कोन आयो तव्हांखे? अॼु ॾींहं ताईं शर्म नथो अचे, नादिम नथा थियो त तव्हां ज़ुल्म कयो उते, अॼु ॾींहं ताईं फ़ख़्रु करियो था त असां ॾाढो ठीकु कयोसीं, ऐं अॼु ॾींहं ताईं हुन ते, ऐं जेको छॾाए आयो तव्हांखे हुनखे फांसी ॾेई छॾियव। वया क़ौम, हाणे जेको अज़ाब ईंदो सो इन खां सख़्तु हूंदो। या क़ौम ला यजरिमन्नकुम शिक़ाक़ी ऐं युसीबकुम मिस्लु मा असाब क़ौम नूहिन व क़ौम हूदिन औ क़ौम सालिह वमा क़ौम लूतिन मिनकुम बिबईद, लूती क़ौम वारा तव्हां खां परे कोन, मतिलबु त हज़रत शुएब अलैहिस्सलाम जो के जनरेशन, हिकिड़ो 2 जनरेशन अॻु में जेको हो सो लूत अलैहिस्सलाम जी क़ौम सुदोम ऐं गुमोर तबाह थी हुई, त अलाह ताला चए थो उहे तव्हां खां परे कोन, वेझराई, यानी रीसेंट टाइम्स में थी गुज़रियो आहे, जेको तव्हां पंहिंजी अखियुनि सां ॾिठो ऐं ॿुधो पंहिंजे कन सां हिकिड़ो 2 जनरेशन अॻु में। त हाणे हीअ जेके हींअर पैदा थिया आहिनि माण्हू 1971 खां, उहे ॿुधंदा न त असां कहिड़ा ज़ुल्म कयासीं, कहिड़ियूं चङायूं कयूंसीं, कहिड़ियूं बुछलायूं कयूंसीं, कहिड़नि खे फांसी ॾींसूं, जेके पोइ पैदा थिया आहिनि, भुटे खे फांसी ॾियण खां पोइ या पाकिस्तान विञाइण खां पोइ, मशरक़ी पाकिस्तान, उनखे कहिड़ी ख़बर त छा थियो, त उहे ख़बर त ॿुधियूं हूंदा न पंहिंजे माइटनि मिटनि खां, पंहिंजे नमूने जूं ॿुधनि था। वमा क़ौम लूतिन मिनकुम बिबईद
वस्तग़फ़िरू रब्बकुम, पाकिस्तान वारनि खे बि इहो खपे त इस्तिग़फ़ार कनि, रब पाक खां माफ़ी वठनि। जेको बुछड़ायूं कयूं अथऊं हेसि ताईं 70 साल 72 73 साल, उहो बुछड़ाई जी मग़फ़िरत घुरनि, नादिम थियनि, निदामत थियनि ऐं उन खां बुछड़ाई जी माफ़ी घुरनि अलाह ताला खां। वस्तग़फ़िरू रब्बकुम सुम्म तूबू, पोइ वरी वरनि अलाह ताला ॾांहुं, चङाई रखनि ऐं इंसाफ़ सां हलनि धरती ते। जेकॾहिं ईअं न हलिया त पोइ रब पाक हिननि खे वॾी मुसीबत ॾियण वारो आहे। हाणे जीअं हींअर अमेरिका मुसीबत में फाथो पियो आहे, यूरोप मुसीबत में फाथो पियो आहे, हिन जा जेके 20 साल जेके ज़ुल्म हिननि कया सीरिया में, इराक़ में, अफ़गानिस्तान में, जेके किथे किथे सॼे पंहिंजे मुस्लमान मिलतुनि ते ऐं ॿियनि क़ौमुनि ते हाणे उनजो हींअर ॾियनि पिया इहो कोविड जे हिन मार्फत अलाह ताला जो अज़ाब जेको आहे हिन नमूने हुन नमूने, हवा जो बि अज़ाब आहे, पाणीअ जो बि अज़ाब आहे, बाहि जो बि अज़ाब आहे, सभु कंहिं क़िस्म जा अलाह ताला जा लश्कर जेके आहिनि से तमामु घणा आहिनि। वमा यालम जुनूद रब्बिक इल्ला हुव, को नथो ॼाणे त अलाह ताला जा लश्कर कहिड़ा आहिनि। हींअर इहो कोविड जेको आहे सो अलाह ताला जो लश्कर आहे ऐं इहो पियो अथव अहिड़ो ॻिची में जो वञी थिया ख़ैर 2-3 साल इहो हलंदो। ॾिसो त केतिरा था अमेरिका में जा इहे बुछड़ा माण्हू जेके, हाणे हीउ जेको नओं आयो आहे सोचे थो उहा साॻी पॉलिसी कंदुसि जेका अॻु में मुंहिंजी हुई, त को सुधरंदुसि कोन को, ऐं बुछड़ाई उहा ई साॻी रखंदुसि जेका अॻु में कंदो हो फलाणो ऐं टीरो ऐं मटीरो हुन खां अॻु में। इहो असांजी पॉलिसी आहे, उहा ईअं कंदासूं। फ़िरौन बि ईअं थिए कयो 7 दफ़ा आयो, 10 दफ़ा केतिरा दफ़ा इहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे चवनि त तुंहिंजे नबी तुंहिंजे अलाह खे चओ त हीअ असां त अज़ाब लाहे त असीं पोइ इस्लाम खां मोमिन थींदासूं ऐं बनी इसराईल खे छॾींदासूं। वरी जॾहिं अज़ाब लहे त वरी ओड़ा जा ओड़ा, त हिन त हाणे अज़ाब इहो अलाह ताला जो पियो आहे ऐं इहो लहंदो बि ॾाढो ॾुखियो ऐं पंहिंजो ॾिसूं त कहिड़ी तकलीफ़ थी थिए। मुस्लिमान असाब क़ौम नूहन औ क़ौम हूदन औ क़ौम सालिह वमा क़ौम लूत मिनकुम बिबईद वस्तग़फिरू रब्बकुम सुम्म तूबू इलैहि, पोइ तौबा करियो, मोटियो अलाह ताला ॾे ऐं वरी बि पुछाई न करियो, वरी बेहयाई न करियो, वरी जेको आहे सो माण्हुनि ते सां बेइंसाफ़ी न करियो। इन रबी रहीमुन वदूद, बेशक अलाह ताला रहम करण वारो आहे ऐं मुहबत करण वदूद। दाऊद अलैहिस्सलाम जो नालो वदूद, वद माना मुहबत, अलाह ताला वदूद आहे। ऐं जेको बुत ठाहियो ऐं नूह अलैहिस्सलाम जे ज़माने में उनजो नालो वुद आहे, वदूद माना आहे मुहबत करण वारो। लव जी पंहिंजी देवी या देव ठाहियूं जेको हिननि वटि हींअर आहे ग्रीक ऐं यूरोमन्स ऐं पंहिंजे हिंदुनि वटि बि मुहबत जो हिकिड़ो काम देव थो थिए वग़ैरह वग़ैरह। कालू या शुएब, हुननि शुएब अलैहिस्सलाम खे चयो मा नफ़क़हू कसीरम मिम्मा तक़ूल, घणियूं ॻाल्हियूं तुंहिंजियूं असीं सम्झूं कोन था, यानी सम्झण खां इनकार, तुंहिंजियूं ॻाल्हियूं असांजे फ़िक़ह में अचनि कोन थियूं। नफ़क़ह कसीर मा नफ़क़ह, असीं सम्झूं ई कोन था, फ़िक़ह असीं अकुल फ़हम में असांखे अचनि कोन थियूं। मिम्मा तक़ूल, जेको चईं थो अलाए छा थो चई वेठो, यानी हिते जेके माण्हू चङाई हिननि खे चवनि पंहिंजे पाकिस्तान वारनि खे, हिंदुस्तान वारनि खे वञी करे बाबा हीअं न कयो हीअं न कयो, चए था असीं सम्झूं कोन था तव्हां चओ छा था। कालू या शुएब मा नफ़क़हू कसीरम मिम्मा तक़ूल व इन्ना लनराक फ़ीना ज़ईफ़, ऐं असीं ॾिसूं था त तूं असांजे विच में हीणो आहीं, ज़ईफ़ आहीं, यानी अकेलो आहीं, हिकिड़े पासे असीं सभु ॿिए पासे अकेलो, तूं त ज़ईफ़ आहीं। वला वला राह तोक, ऐं जेके तुंहिंजा माइट मिट इहे जेके तुंहिंजो ग्रुप वारा 2-3 जेके 5-7 कलील जेके आहिनि इहे जेके न हुजनि त रजम नाक, त असीं तो कोन रजम करे असीं मारे छॾियूं। वमा अंत अलैना बिअज़ीज़, ऐं तूं त असांखां को सॻो कोन थो थी वञी, ॾाढो कोन आहीं असांखां, ताक़त वारो कोन आहीं, अज़ीज़ कोन आहीं, अज़ीज़ सॻ वारो कोन आहीं असांखां, तोखे वञी मारण में असीं देरी कोन करियूं। हाणे हीअं मारीनि पिया नी पंहिंजा पाकिस्तानी मारीनि पिया, पंहिंजो छा छा कनि पिया, जिते हथ सां माराए पोइ वरी लाशूं खणी था वञनि, हेॾ लाशुनि सां बेहुरमती कनि था।
ولولا رهطك لرجمناك وما أنت علينا بعزيز قال يا قوم أرهطي أعز عليكم من الله मुंहिंजो ई जेको ग्रुप या मुंहिंजा माइट मिट मुंहिंजो रहत हलियो रहत सूरत नमल में बि हुई रहत जेको सो साले अलैहिस्सलाम जे क़ौम जे ख़िलाफ़ त उहे तव्हांखे वॾा था लॻनि अलाह खां यानी अलाह जो डपु रखो मुंहिंजे रहत जो डपु मुंहिंजे ग्रुप जो मुंहिंजा 5-7 माण्हू आहिनि मूंसां गॾु उन्हनि सां खां ताईं डिॼो था या उनजे करे ताईं मूंखे छॾियो था ॾियो अलाह ताला जे करे मूंखे छॾियो अलाह ताला जो डपु रखो जेको वॾो आहे ॾाढो आहे सख़्तु आहे قال يا قوم أرهطي أعز عليكم من الله قال يا قوم أرهطي أعز عليكم من الله واتخذتموه وراءكم ظهريا ऐं करे छॾियो आहे तव्हां उन खे पुठीअ सां यानी अलाह खे तव्हां पुठे छॾियो अलाह जी परवाह कोन था करियो भई राति मुंहिंजा 5-7 माण्हू मुंहिंजे पोयां मुंहिंजा माइट मिट आहिनि हिन जे करे फलाणे जे करे तोखे छॾियूं था वराकुम ऐं हुनखे यानी अलाह खे तव्हां छॾे ॾिनो आहे पुठी जे पोयां अलाह जी परवाह कोन्हे असांखे हीउ जेको माइट आहे तुंहिंजो मिट आहे इन जे करे असीं तोखे छॾियूं था हिन रबी बिमा तामलून मुहीत जेकी तव्हीं करियो था मुंहिंजो रब जेको आहे उनखे मुहीत उनखे अहातो हाणे अहातो जो लफ़्ज़ जो ॿियो दफ़ो आयो आहे पहिरियों जेको आहे सो रब जेको आहे सो अहातो करे थो ऐं हुन में अज़ाब जेको आहे सो मुंहिंजो अहातो कंदो तव्हांखे यानी अज़ाब घेरे वियो आहे तव्हांखे रब जे बि घेरे में आयो यानी ॿई नमूने अलाह जे वस में आहिनि ويا قوم اعملوا على مكانتكم إني عامل हे मुंहिंजी क़ौम ताईं पंहिंजी जाइ ते कमु करियो ऐं पंहिंजी जाइ ते कमु थो करियां सौफ تعلمون من يأتي عذاب يخزي सिधो ई तव्हां ॼाणंदव त केरु जेको आहे सो अज़ाब जो हिन ख़िज़ीअ वारे अज़ाब जे लाइक़ु आहे वमन हुअ काज़िब ऐं तव्हां कूड़ आहियो या आऊं कूड़ आहियो केरु कूड़ो आहे पाण ॿिन्ही धुरियुनि में वरतक़िबू इन्नी माकुम रक़ीब ऐं तंहिं बि इंतज़ारु करियो रक़ीब थियो ऐं आऊं बि रक़ीब इंतज़ारु थो करियां ॾिसूं कंहिं ते अज़ाब थो अचे कंहिंखे निजात थी मिले वलम्मा जाअ अमरुना नज्जयना शुअयबा ऐं जॾहिं असांजो अमर अची चुको यानी अज़ाब अची चुको अचणु वक़्तु थी हलियो त असां शुएब अलैहिस्सलाम खे निजात ॾीसूं लज़ीन मा आमनू माहू ऐं हुन सां गॾु जन ईमान आंदो हुननि खे बि असां निजात ॾीसूं बेरहमत मिन्ना असां पंहिंजी रहमत सां निजात मिली हुननि खे वाख़ज़त लज़ीन ज़लमू والصيحة ऐं सैहत यानी रड़ राड़ जेकी आवाज़ु चिंगाड़ हिकिड़ी थी हुजनि इहो टॉर्नेडो वग़ैरह जेकी रड़ थींदी आहे अहिड़ी क़िस्म जेको अज़ाब हुन ते आयो जिन ज़ुल्म कयो उन्हनि ते ॼण अहिड़ो अज़ाब आयो फअस्बहू फी दियारिहिम जासिमीन पोइ पंहिंजे घरनि मंझि ऊंधा पिया हुआ गोॾनि भर यानी माण्हू किरे थो हीअं हवा अचे थी त ॿुथ भर वञी किरे थो जासमीन गोॾनि भर ॿुथ वञी लॻे थो गोॾा कुता पिया आहिनि मुआ पिया आहिनि सभई ईअं थिए थो हाणे जिते बि अज़ाब अचनि था अहिड़े क़िस्म जा कअल्लम यग़नौ फ़ीहा हाणे इहो लफ़्ज़ जेको आहे सो हिते हिन सूरत में 2 दफ़ा आयो आहे कअल्लम यग़नौ फ़ीहा जहिड़ो करे इहे रहिया ई कोन हुआ हिते गना थी कोन हुननि जी हिते हिन में पंहिंजी सूरत में ऐं सूरत अराफ़ में हिकिड़ो दफ़ो आहे ऐं 2 दफ़ा आयो हज़रत शुएब जे क़ौम जे मुतलिक़ आहे ऐं हिकिड़ो समूद क़ौम जे मुतलिक़ 3 दफ़ा क़ुर शरीफ़ में इहो लफ़्ज़ आयो कअल्लम यग़नौ फ़ीहा अहिड़ा ॼण तबाही कईसूं जहिड़ो ॼण हुआ ई कोन को करे रहिया ई कोन को धरती ते अला बोदल मदियन बेशक मदियन वारा जेके आहिनि से अलाह जी रहमत खां परे बोदल मदियन कमा बाइदत समूद जीअं समूद क़ौम यानी शुएब जी क़ौम
जो तालुक़ु समूद जी क़ौम यानी शुएब मदियन जी क़ौम जो ऐं समूद जी क़ौम हिकु जहिड़ा ई हुई ॿिनी बुछड़नि जी हुननि जो विरास जेका रिसोर्सिस जी जेका सा नथे कयूं सवली इंसाफ़ सां ऐं हिन जो का सो तौर माप जेका सवली नथे ॾिनी इहे ॿई ख़राबियूं हुयूं हिननि खे हाणे हिते अला बोदल मदियन कमा बाइदत समूद हिते 95 आयत ते ॻाल्हि शुएब अलैहिस्सलाम जी मदियन जे क़ौम जी ख़तमु थी हाणे हिते अलाह मग़फ़िरना वरहमना वरज़ुक़ना वफ़ज़ना वहदना इला सिरातिल मुस्तक़ीम सिरातिल लज़ीना अनअमत अलैहिम غير المغضوب عليهم ولا الضالين آمين ربنا تقبل منا إنك أنت السميع العليم وتب علينا إنك أنت التواب الرحيم حسبي الله لا إله إلا هو عليه توكلت رب العرش العظيم سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين صلى على سيدنا محمد نبي الأمي وعلى آله وصحبه وأزواجه وذرياته وأهل بيته أجمعين برحمتك يا أرحم الراحمين والحمد لله رب العالمين.